हालाणी नेशनल प्रेस क्लब हालाणी जे नई साल 2025 जे इलेक्शन सिंध प्रेस क्लब तालके में रायपुर जे चेयरमैन मोहम्मद अजीम न्योनारी कोटड़ी कबीर प्रेस क्लब जे सदर मौला बख्श थेबो ऐं खान वाहन जी सीनियर सहाफ़ी सैयद शौकत अली शाह जी निगरानी में नेशनल प्रेस क्लब हालाणी में थी गुज़री, जंहिंमें मुतफ़िक़ा तौर ते कोशिशुनि एवज़ मंजूर अली ख़ासकली, सदर सीनियर नायब सदर मुज़म्मल अली कंभो, नायब सदर महबूब अली नागौर, जनरल सेक्रेटरी ज़फ़र अली ऐवान, जॉइंट सेक्रेटरी मोहम्मद काबिल ख़ासकली, ख़जानची हज़बुल्ला चांग, ऑफिस सेक्रेटरी वक़ार अली ख़ासकली, इंफॉर्मेशन सेक्रेटरी उमरुद्दीन बांभड़ चूंडिया विया। जिते एग्जीक्यूटिव कमेटी ते चेयरमैन एजाज़ अली ख़ासकली, वाइस चेयरमैन शाहिद अली उन्हनि खे मुंतख़िब कयो वियो, जिते मेंबर असद अली ख़ासकली, रसूल बख्श चांग ऐं दिलदार जान खे चूंडियो वियो। इन मौक़े ते मुंतख़िब थियल सदर मंजूर अली ख़ासकली ख़िताब कंदे चयो त सहाफ़ीअ जो कमु अवामी मसइलनि खे उजागर करे आला इख़्तियारनि ताईं पहुचाइणु आहे। मां नेशनल प्रेस क्लब हालाणी जे दोस्तनि तां कयल एतमाद ते पूरो लहंदसि ऐं सभिनी मेंबरनि दोस्तनि खे गॾु खणी हलिबो। जिते इलेक्शन कमेटी जे दोस्तनि चूंडियल नई बॉडी खे मुबारकूं ॾींदे चयो त असां उमीद कयूं था त नेशनल प्रेस क्लब हालाणी जा चूंडियल नवां उहिदेदार अवामी मसइलनि खे तरजीह ॾींदा ऐं हक़ सच जी राह ते हलंदे अवाम जी ख़िदमत कंदा रहंदा। इन मौक़े ते नई चूंडियल बॉडी खे सियासी समाजी अॻवाननि पिणु मुबारकूं ॾिनियूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।